अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों मां तव्हांखे कल ई अपडेट ॾेई छॾी हुई त चाकर खान जो टाइम पूरो थियो आहे ऐं रावल जी एंट्री जेका थी रही आहे। चाकर खान मर्दो ऐं रावल जी जेका घरवारी सोरठ आहे उहा माशूका आहे। चाकर जी जेका घरवारी सोरठ आहे उहा रावल खान जी पुराणी माशूका आहे। रावल ईंदो उन सां निकाह कंदो, यानी पंहिंजी भॼाई सां पुराणी माशूका सां। तव्हां ॾिठो चाकर खे अकबर खान दुप करे छॾियो, प्यालो करे छॾियो कोमल खे बि। मां कल्ह ई तव्हांखे अपडेट ॾिनी हुई, टियों बि ॾिनी हुई, मुंहिंजी ॻाल्हि ओके बीठी। ऐं दोस्तों हाणे रावल जेको वापसि अची रहियो आहे ज़फ़र जी कहाणी, हाणे ड्रामे जी कहाणी उहो अॻिते छिकींदो पंहिंजा वेरे जी। छो त हिन ड्रामे जो फिरीगिरी किरदारु केरु आहे? हीरो जे तौर ते सांवल ई आहे। मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो, सांवल हीरो आहे हिन ड्रामे में। ॿिया सभु मर्दा वञनि पिया, इहो सांवल बचियो आहे। ड्रामो बि हाणे वेझो थियण जे क़रीब पहुतो आहे, यानी ख़तमु थियण जे वेझो पहुतो आहे, बिल्कुलु वेझो पहुतो आहे। ऐं मूं वारी ॻाल्हि अपडेट सही बीठी दोस्तों। जंहिं मुंहिंजी अपडेट ॿुधी हूंदी हुनखे यादि हूंदो, मां ॿुधायो त अकबर खान चाकर खान खे दावत ते घुराए दुप कंदो या क़ैद कंदो। तव्हां ॾिठो नेठि दुप करे छॾियईं, कहाणी ओके बीठी। ज़फ़र हाणे मोटंदो, यानी रावल मोटंदो, सोरठ सां निकाह कंदो, अॻिते अकबर खां पलांद वठंदो, या अकबर खान पाण खे ख़ुदकशी करे मारे छॾींदो, या कुझु न कुझु न थींदो। मतिलबु ड्रामो हाणे एंड थियण वारो आहे तमामु जल्द पंहिंजा वेरी। हीअ अपडेट तव्हां ते पुॼाईसीं। ज़बरदस्त अगरि अपडेट लॻे त महिरबानी करे शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलूं था नेक्स्ट एपिसोड में।